जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं खसखस जो सीरो, जंहिंखे असां खसखस जो हलवो बि चवंदा आहियूं। इहो दिमाग़ जी ताक़त लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। घणो करे असां इहो ठाहींदा आहियूं सियारे में। नई माउ जे लाइ इहो ॾाढो सुठो हूंदो आहे, ताक़त ॾींदड़ हूंदो आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहो खसखस जो सीरो असां घर में कीअं ठाहियूं, जेको ॾाढो टेस्टी बि ठहंदो। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। सीरो ठाहिण लाइ असां खणंदासीं पहिरियों शुआरा। इन्हनि में शुआरनि जो इस्तेमालु करणो आहे। शुआरा ॿिनि तरीक़नि जा हूंदा आहिनि, हिकु ब्राउन हूंदा आहिनि यानी नासी कलर, ॿिया हूंदा आहिनि हिन तरह कारसरा। त इन्हनि जो इस्तेमालु करणो आहे। इहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि खाइण में। इन्हनि जो ॿिज कढी इनखे ॿिनि अध हिसनि में विराईंदासीं। त हिते मां 8 खां 10 शुआरा खंया आहिनि, उन्हनि जा ॿिज कढी रखिया आहिनि। हर माण्हूअ जे लाइ 2 शुआरा खणणा आहिनि। मां तव्हांखे मेजरमेंट अॻियां चङी तरह ॿुधाईंदसि। हाणे हिते मां खई आहे खसखस। खसखस बि चवंदा आहिनि दिमाग़ लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। नई माउ जे लाइ, ॿारनि लाइ खसखस खाइण ॾाढी सुठी हूंदी आहे। त हाणे हिते मां 70 ग्राम खसखस खई आहे। अगरि चमचनि में मापींदमि त हीअ लॻभॻि 8 चमचा आहे। हिकु माण्हूअ लाइ 2 चमचा खसखस खणिजे। मां हिते 4 ॼणनि लाइ ठाहे रही आहियां, त हिते मां 8 चमचा खसखस खई आहे। साॻे नमूने शुआरा बि हिकु माण्हूअ लाइ 2 शुआरा खणणा आहिनि। खसखस खे असांखे पुसाए रखिणो आहे। त बॉइल कयल खीर खणंदासीं। खीर विझी करे खसखस खे असां पुसाए रखंदासीं 4-5 कलाक, या अगरि सुबुह जो ठाहिणो हुजे त राति जो पुसाए रखणी आहे। इनखे मिक्स करे इनखे असां ढके रखंदासीं। खसखस जेॾी महिल पुसाए रखबी उन सां गॾु असां शुआरनि खे बि पुसाए रखंदासीं। त शुआरनि मां ॿिज कढी करे उन्हनि खे असांखे पुसाए रखिणो आहे। बॉइल खीर हिन में बि विझणो आहे। त इहे शयूं पुसाइण जे लाइ मूंखे लॻभॻि अधु लीटर खीर लॻो। मिक्स करे इनखे पुसाए रखंदासीं असां हाणे। जीअं मां ॿुधायो 4-5 कलाक पुसाइणो आहे, या सुबुह ठाहींदो त राति जो पुसाए रखो हिनखे। त हाणे ॿिए ॾींहुं ॾिसो इहे चङी तरह फूलजी विया आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थी। चङी तरह ॾिसो पुसजी विया आहिनि इहे। ऐं हेॾा शुआरा बि ॾिसो सॼो खीर एब्ज़ॉर्ब करे इहे बि फुंडी विया आहिनि। पुसियल शुआरा खाइण बि ॾाढो सुठो हूंदो आहे। हाणे खसखस में जेको मथां खीर आहे एक्स्ट्रा, असां उहो कढी शुआरनि में विझी छॾींदासीं। और इनखे हाणे असां विझंदासीं मिक्सी जार में। और इनखे असांखे पीसणो आहे, बिल्कुलु पेस्ट ठाहिणी आहे हिनजी। पीसण में कुझु टाइम वधीक लॻंदो, पर हिनखे चङी तरह पेस्ट ई ठाहिणी आहे। और खीर इन करे असां घटि कयोसीं जीअं पीसण महिल इन मां खीर ॿाहिरि न निकिरे। और ॾिसो हिन तरह जी पेस्ट ठाहिणी आहे। असां मिक्सर में वरी शुआरनि खे बि पीसे वठंदासीं जेके असां पुसाए रखिया हुआसीं। शुआरा सभु न पीसणा आहिनि, अधु विझंदासीं ऐं अधु असां सजाई रखंदासीं। ॾिसो हिते हाणे मां अधु शुआरा पीसण लाइ विधा और अधु शुआरा मां हिते रखिया आहिनि। इनखे असां पीसे हिनजी बि सनी पेस्ट ठाहींदासीं। तव्हांखे लॻेव अगरि इहो नथो पीसजे त हिन में थोरो सो खीर विझिजो और पोइ हिनजी सनी पेस्ट ठाहिजो इन तरह। हाणे हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं 2 चमचा सचो घी। 2 टेबल स्पून खया आहिनि मां। इन में असां विझंदासीं खसखस जेका असां पीसे रखी हुईसीं। खसखस जो सीरो आहे त मेन इंग्रेडिएंट असांजो हिते जेको आहे खसखस। जीअं जीअं भुञंदासीं ॾिसो हिन मां खीर एब्ज़ॉर्ब थींदो वेंदो और जेको कलर आहे हिन जो धीरे धीरे सुनहरी थींदो वेंदो। और स्टार्टिंग में जेॾी महिल खीर हूंदो आहे त इहो चिपकंदो आहे, त ध्यानु रहे असांखे कंटिन्यू घुमाइणो आहे जीअं तरो न लॻे। त हिनखे मैश कंदे असां भुञंदासीं। ॾिसो सुनहरी कलर थी वियो आहे। हाणे इन में असां विझंदासीं शुआरा जेके असां पीसे रखिया हुआसीं। शुआरनि खे विझी बि थोरो सो असां पहिरियों मिक्स कंदासीं। हाणे हिन में असां विझंदासीं ड्राई फ्रूट। त ड्राई फ्रूट में मां हिते खयूं आहिनि बादामियूं, अखरोट ऐं पिस्ता। तव्हां चाहियो त हिन में काजू बि विझी सघंदा आहियो। 1-2 मिंट भुञण खां पोइ असां हिन में विझंदासीं बचियल शुआरा जेके असां रखिया हुआसीं। सॼाई विझणा आहिनि। जेॾी महिल हिन सीरे में इहो सॼो पीस शुआरे जो ईंदो आहे त ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। खीर विझी करे इनखे चङी तरह भुञणो आहे। बाक़ी सॼो सीरो बि असां खीर में ई भुञंदासीं। त हिते मां लॻभॻि विझी रही आहियां 1/2 किलो खीर। पाणी जो इस्तेमालु न कंदासीं, खीर जो इस्तेमालु कंदासीं। इन में गॾु विझंदासीं फोटा, नंढा फोटा विझणा आहिनि 5। जीअं जीअं बॉइल कंदासीं तीअं तीअं खीर खॼंदो वेंदो और सीरो जेको आहे घाटो थींदो वेंदो। सभु ड्राई फ्रूट्स बि हिन में नरम थींदा वेंदा। ॾिसो अध खां मथे खीर खॼिजी वियो आहे। अञा असां हिनखे सिजाईंदासीं। ॾिसो लॻभॻि खीर खॼी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं खंडु। मां हिते 200 ग्राम खंडु विझी रही आहियां।
खंड जी क्वांटिटी तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे सघंदा आहियो, छाकाणि ड्राई फ्रूट्स में बि पंहिंजी मिठास हूंदी आहे। पहिरियों जीअं खंडु पिघलजंदी त हिन तरह गज वांगुरु लॻंदो, उनखां पोइ जीअं जीअं सिजाईंदासीं इहो खंड जो पाणी जेको आहे एब्ज़ॉर्ब थींदो वेंदो। बाहि खे मीडियम रखिणो आहे, तेज़ न रखंदासीं न त तरो लॻी वेंदो। ॾिसो खीर जेको आहे खंड जो पाणी लॻभॻि एब्ज़ॉर्ब थी वियो आहे। कुझु मिंट अञा भुञंदासीं हिनखे। हाणे हिन मां तेल निकिरणु चालू थी वियो आहे, सुनहरी कलर बि अची वियो आहे, त हिनखे असां गरमा गरम सर्व कंदासीं। इहो असांजो खसखस जो सीरो तयारु आहे, जेको ॿारनि लाइ, वॾनि लाइ, नई डिलीवरी कंदड़ माउ जे लाइ ॾाढो सुठो ऐं ताक़त वारो आहे। हिन में थोरो सो मथां विझंदासीं सुको ड्राई फ्रूट। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अहिड़ी ॿियूं कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।